नासिक रांची बार एसोसिएशन पारां 27वीं आईनी तरमीम खिलाफ अॼु बि हड़ताल कई वई आहे। नवां सां अपडेट वठूं था वकार शरका। वकार, छा अपडेट आहे? जी 27वीं आईनी तरमीम ख़िलाफ़ वकील बिरादरी पारां जेको हड़ताल जो ऐलान कयो वियो उन सिलसिले में अॼु सिंध हाई कोर्ट बार जे सॾ ते जेको आहे सिंध हाई कोर्ट समेत सिटी कोर्ट ऐं जेके मातहत अदालतुनि में मुकमल तौर ते अॼु जेका हड़ताल हुई वकील बिरादरान जेके हुए उहो कोर्ट में जेके केसनि में पेश न थिया, जंहिं सबबु साहिली में सख़्तु परेशानी जो शिकार है। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही सिंध बार पारां जेको हड़ताल जो 27वीं आईनी तरमीम ख़िलाफ़ हड़ताल जो जेको सॾु ॾिनो वियो आहे उनमें अॼु त कोर्टूं मुकमल तौर ते बंदि हुयूं, पर इहो उन्हनि जे अॻवान जो चवां त सुभाणे खां हाई कोर्टनि में ॿियनि कोर्टनि में 2 कलाक ताईं जेको आहे सो उहा हड़ताल कई वेंदी। वकील बिरादरनि जो इहो चवणु आहे त जेको सफ़र में कन्वेंशन थियो उन ते जेको सबूत हासिलु करण जी कोशिशि कई वई, ॿाहिरियां माण्हू घुराए उते वकील बिरादर ते हमिलो कयो वियो। उन खां पोइ माण्हू जेके उन्हनि गिरफ़्तार कराया उहो उनखे बि हू 62 माण्हू छॾिया विया। उन ख़िलाफ़ जेको आहे उन्हनि चयो आहे त जिदोजहद कई वेंदी। जेका 27वीं आईनी तरमीम आहे उनजी वापसीअ ताईं जेको आहे सो हिननि इहो ऐलान कयो आहे त हीअ जेका हड़ताल हूंदी उहा हलंदी रहंदी। सिंध हाई कोर्ट समेत समूरी जेके मातहत अदालतूं हूंदियूं अॼु त हुनमें मुकमल हड़ताल आहे, पर सुभाणे खां वठी हुननि चयो आहे त 2 कलाक रोज़ानी जेको आहे सो उहा हड़ताल कई वेंदी। वकार, जी मेहरबानी।